कंथाकोटा खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब। ॾोहारियुनि जी रिट बरक़रार। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मुबैना अगवा थियल 16 खां वधीक मुग़वी ॾोहारियुनि जे क़ैद में। इलाइक़े जो अवाम बदस्तूर ख़ौफ़ वारी ज़िंदगी गाइण ते मजबूर। वधीक मिलियल तफ़सील मूजिबि त कश्मीर ज़िले में अगवा, चोरियुनि, धाड़नि ऐं फुरनि जी वारदातुनि में घटिताई न अची सघण करे ज़िले जे अवाम ॾोहारियुनि जे रहम ऐं करम ते छॾियल आहे। कश्मीर जे मलक लाड़ो वटां हथियारबंदनि फायरिंग करे मुबैना अगवा कयल 9 ट्रक ड्राइवरनि ऐं क्लीनरनि अगवा थी वियलनि में मोहम्मद इरफान, शाहिद, मोहम्मदुल्लाह, अकरम, लियाकत अली, ग़ुलाम कादिर हाशमी, खुरम शहजाद, शुएब ऐं लियाकत अली गोसपुर वासी, ग़ुलाम मुर्तज़ा बिजाराणी समेत 16 खां वधीक मुग़वी कचे जे ॾोहारियुनि वटि यरगमाल बणियल आहिनि, जंहिंजी रिहाई लाइ संदसि जे वारसनि खां लखें रुपया भुंग पिणु तलब कई वई आहे। ॿिए पासे SSP कश्मीर बशीर अहमद बिरोही तरफ़ां लाॻीतो केतिरनि ई ॾींहनि खां दुरानीमर, गबलू ऐं गेहलपुर जे कचे वारनि इलाइक़नि में जारी ऑपरेशन में जोको ख़ातिर ख़्वाह नतीजो साम्हूं न अचण सबबि ज़िले जो अवाम ख़ौफ़ वारी ज़िंदगी गाइण ते मजबूर थियल आहे ऐं ॾोहारियुनि जे रिट बरक़रार रहण सबबि घरनि खां ॿाहिरि निकिरण खां महरूम बणियल आहिनि। इलाइक़े जे सियासी ऐं समाजी अॻुवाननि आला अख़्तियारनि खां हिकु भेरो वरी मुतालबो कयो आहे त ज़िले में ॾोहारियुनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन करे अवाम मां पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे।